बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम अचो त वीचारियूं में मां आहियां जो मेज़बान जावेद उस्मान बिरानी। असां शरीके गुफ्तगू आहिनि सरदार ज़ादा मीर ज़रिया अली ख़ान बिरानी। असीं साईंजन सां जेको इहो वाक़ियो पेश आयो आहे मीर अब्दुल नबी ख़ान तेगानी जी गाॾी मथां फायरिंग जो, उन मुतलिक़ गुफ्तगू कंदासीं त इन वाक़िए जी असील हक़ीक़तूं छा आहिनि। अचो त साईंजन। पहिरीं ॻाल्हि त जेको इहो वाक़ियो पेश आयो आहे अब्दुल नबी ख़ान सां, इन जे वाक़िए जे असां पुरज़ोर अल्फाज़नि में मज़म्मत कयूं था। इहो तमामु हिकिड़ो किरियल वाक़ियो आहे ऐं जंहिं बि कयो आहे उन्हनि इहा हिकु शैतानी कई आहे ऐं बिजाराणी ऐं तेगाणी जे पंहिंजो उन मसइले खे ऐं जेको असांजो झेड़ो आहे उनखे वधाइण जी कोशिशि कई आहे। मतिलबु मां इन वाक़िए जे बारे में मुंहिंजी ॻाल्हि अब्दुल नबी ख़ान सां बि थी, मां उन्हनि सां पंहिंजो राब्तो कयो ऐं पुछा बि कई वाक़िए जे हवाले सां, ऐं मां पंहिंजो उन्हनि को मौक़िफ़ बि वरितो त उन्हनि जो चवणु इहो आहे त उन्हनि जी गाॾी ते का फायरिंग थी आहे बिजाराणी जे तरफ़ां। वाक़ई इहा शइ थी आहे बिजाराणी जे तरफ़ां त इहो हिकिड़ो ग़लति अमल आहे ऐं मां जॻ में तव्हांखे चयो त असांजे पुरज़ोर अल्फाज़ में मज़म्मत कयूं था। हा, उन खां पोइ मुंहिंजो राब्तो अॻ में बि थियो, ॿियो बि मुंहिंजो राब्तो थियो बिजाराणियुनि सां। उन्हनि खे मां काफ़ी ज़ोर बि विधो, उन्हनि खे काफ़ी मां चयो बि त बाबा इहो तव्हां इहो कयो आहे या न कयो आहे, मूंखे हक़ीक़त पेश कयो बकौल उन्हनि जे त असांजो हिन में का इन्वॉल्वमेंट न आहे। असांजो को अॻ में ई फायरिंग हिक ॿिए जो तबादलो हले पियो, झेड़ो असांजो हले पियो तेगाणियुनि सां। को उहे असांजे आया, उन असांजो झेड़ो पाण में थी पियो। उन विच में का गाॾी आई आहे, असां ॾिठी आहे, पर असांजो जाणी बुझ के हिन में को किरदारु न आहे ऐं अगरि का बि हिन में साबिती थिए थी त असां उन जा जवाब ते आहियूं। जेको मुंहिंजो उन खां बाद में मुंहिंजो राब्तो थियो अमीर अली शाह सां बि, पंहिंजो SHO आहे, उनजो बि चवणु इहो हुयो त फायरिंग अॻ में ई हले पई ऐं उन खां पोइ अब्दुल नबी ख़ान का गाॾी वई आहे न वई आहे उन्हनि खे बि अहिड़ी का ॼाण न हुई, पर जेको झेड़ो हुयो फायरिंग हुई उहा अॻ में हले पई। ऐं अब्दुल नबी ख़ान जो जेको उन्हनि जो राब्तो थियो आहे, जेको उनजो चवणु आहे त का गाॾी उन्हनि जी बाद में उतां गुज़री आहे। हाणे पोइ वधीक हक़ीक़त अलाह बहितर ॼाणे थो त उन्हनि जानबूझ के उन जे मथां या का फायरिंग कई आहे या वाक़ई को हलदर झेड़ो आहे, पोइ तेगाणियुनि जी गोली आई आहे या बिजाराणी जी गोली आई आहे या केर बि आहे, त उहो हक़ीक़त अञा बि वाज़े न थी आहे। ऐं इन सिलसिले जे करे असां पंहिंजो माण्हू पंहिंजो मोकिलियो आहे जायवादार ते त बाबा असांखे हक़ीक़त उहो बयानु करे, हक़ीक़त उतो ॾिसी करे ॿुधाए असांखे त छा हक़ीक़त आहे ऐं कंहिंजी ग़लती आहे। अब्दुल नबी ख़ान सां बि ॻाल्हि थी, उन्हनि जो बि चवणु इहो आहे तव्हां भले तव्हां पंहिंजो माण्हू मोकिलियो ऐं उहो जायवादार ते चेक करे त बाबा के ग़लती कंहिंजी आहे। उन खां पोइ मां पंहिंजो माण्हू बि मोकिलियो आहे, शबीर अली ख़ान जो बि इहो हुकुम आहे, सरदार साहब जो बि इहो हुकुम आहे त बाबा वञी करे माण्हू असांजो हुते जायवादार ते चेक करे ऐं हक़ीक़त ऐं असल जेकी शइ आहे, जेकी असल कहानी आहे, उहा वाज़े थी वञे। मीर ज़रिया अली ख़ान बिरानी मीर अब्दुल नबी ख़ान बिरानी जी गाॾी ते फायरिंग वाक़ियो पेश आयो आहे, उन शदीद अल्फाज़ में मज़म्मत कंदे चयो आहे त असीं वाक़िए जी जांच कयूं पिया त इहो वाक़ियो कीअं पेश आयो आहे, इन में बिजराणी धुर इन्वॉल्व आहे या न आहे। ऐं हुनजो वधीक चवणो त मुंहिंजी नापरकोट SHO सैयद अमीर अली शाह सां ॻाल्हि ॿोल थी आहे त हीउ जेको राति देरि सां ॿिन्ही धुरनि में हक़ीक़तनि फायरिंग जो सिलसिलो जारी हो ऐं जेकॾहिं उतां अब्दुल नबी ख़ान जी गाॾी जो गुज़र थियो आहे या न थियो आहे इहो ख़ुदा बहितर ॼाणे थो। साईं जो वधीक चवणु हो त असां जाइ वारदात ते ऐं मीर अब्दुल नबी ख़ान ना पंहिंजो माण्हू मोकिलियो आहे। असां कोशिशि करे रहिया आहियूं त वाक़िए जी तह ताईं वञूं त इहो वाक़ियो कीअं पेश आयो आहे ऐं इहो वाक़ियो हक़ीक़तनि पेश आयो आहे या न आयो आहे ऐं इन्हनि जे पोयां हक़ीक़तूं छा आहिनि। अगरि जेकॾहिं इहो हथु वठी करे करायो वियो आहे त उन में केरु माण्हू मुलविस आहिनि जेको अहिड़ा वाक़िया पेश करे बिजाणी तेगाणी तकरार खे वधीक भड़काइणु चाहिनि था। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, TTN वेब न्यूज़।